नथा कुछ घुरूं भी न सवाइ मोहब्बत जे प्यार जे। ज़िंदगी हर शख्स कहानी है, हर शख्स माण्हू चवंदा आहिनि कुझु माण्हू हर माण्हू पंहिंजे लाइ सुठो आहे, पंहिंजे लाइ पॉज़िटिव आहे, पर असांखे ख़बर आहे त हर माण्हू अंदरां टुटल आहे, हर माण्हू अंदर खां तकलीफ़ में मुब्तला आहे। असां कंहिंखे खिलंदड़ ॾिसूं था, शयूं ॾिसूं था, सामान ॾिसूं था, इन्हनि कुझु बि न आहे, हक़ीक़त में कुझु बि न आहे। जेको वजूद ई जेको ज़हनी सुकून, ज़हनी दिलि खे सुकून, मोहब्बत, प्यार जेको आहे न, जेका पहिरीं ज़िंदगी हूंदी जॾहिं मुंहिंजो नालो न हूंदो हो ऐं मां उन ज़िंदगी में इलाही ख़ुशि हूंदो हुउसि। हालांकि मुंहिंजी नॉर्मल ज़िंदगी हूंदी, इहो हूंदो हो त केरु मुंहिंजो दुश्मन हूंदो हो, केरु मूंखे तकलीफ़ूं न ॾींदो हो। अॼु असां ॼण हुननि जे तकलीफ़ुनि जे लाइ जहिड़ी आर्टिस्ट थिया आहियूं त असां हुननि जे तकलीफ़ुनि लाइ पैदा थिया आहियूं। बहरहाल अलाह उन्हनि खे बि ख़ुशि, पर अहिड़ियूं ॻाल्हियूं बि एतिरे हद ताईं माण्हू माना हिन जो आवाज़ु, हिन जी माना केसर जी दुनिया, हिन जी शोहरत ख़तमु कयो। अञा ताईं त अलाह राज़ी आहे। इंसान जॾहिं ताईं इतां सही आहे न अंदरां, इंशाअल्लाह बिल्कुलु इहो असांजो ज़ात आहे न, उहो लोॾो बि अचण कोन ॾींदी आहे। बिल्कुलु इहो असांजो बि ईमान आहे। माण्हू ओ हमेशा मां हिकिड़ो जुमिलो चवंदी आहियां, लोगों का क्या समझाने दो उनकी अपनी मजबूरी। शायदि उन्हनि वटि को कमु न हुजे, बिल्कुलु सही थी सघे थो उन्हनि वटि इहो एक्टिविटी हुजे जीअण जे लाइ। हज़रत अली अलैहिस्सलाम जेको माण्हू वियो चई साईं फिलाणो मूं ते सड़े पियो, चई सड़े पियो, इन खां मथे ॿी कहिड़ी सज़ा हुजेसि, तूं ख़ुशि आहियूं सड़े थो, बसि इहा इन खां वॾी सज़ा मां हुनखे बददुआ कहिड़ी ॾियां, उन लाइ फ़ैसिलो कहिड़ो कयां, उहो सड़े पियो न, इहो काफ़ी आहे। इहो आहे त बराए महिरबानी हर कंहिंखे पाण जहिड़ो इंसान सम्झो, शयूं न ॾिसो, हुनजे पुठियां रोशनियूं न ॾिसो, उनजे अंदरि कॾहिं लीहो पाए करे ॾिसो। इहो असां सम्झाए सघूं था, छो जो सम्झाणियूं त हेतिरा औलिया ॾेई विया, पोइ बि माण्हुनि ते को फ़र्क़ु न पियो आहे। मूं जहिड़ी छोकिरी वटि त शायदि लफ़्ज़ ई न हूंदा। हाणे सखर शहर हूं त असां घुमंदा आहियूं मुमताज़ साहब, पर अॼु तव्हांजे हिसाब सां घुमंदासीं, जीअं तव्हां इन गिटियुनि में ॿाहिरि ऐं ॾिसूं त माण्हुनि जी तव्हां सां मोहबत